सजणी साणे के अणासी विसरे हैफ़ तिनी के होए वतन जिनी विसारे। काबिल एहतराम साईं जलाल महमूद शाह साहब, चाचा मुराद तीवणो साहब, स्टेज ते वेठल मुंहिंजा दोस्तों, पिंडाल में मौजूद वज़ीर तीवणे के याद करण वारा दोस्तों ऐं साथियों, अस्सलाम वालेकुम जी। असीं हज़रत अली साईं जो फरमान आहे, उहो माण्हू कॾहिं बि नाहे मरंदो जंहिंखे यादि करण वारा मौजूदु हुजनि। अॼु वज़ीर तीवणे के जुमन ऐं हुनजा दोस्त साथी सवन जे तइदाद में खेसि यादि कनि, संदसि तारीफ़ पिया कनि, ऐं मां सम्झां थो त वज़ीर तीवणे जो रूह जिते मौजूदु आहे ऐं पाण सभु हुनखे यादि पिया कयूं, हुन जे किरदार खे यादि पिया कयूं। असां सम्झूं था हर माण्हू जेको पैदा थियो आहे उहो मरंदो ज़रूरु, मौत बरहक आहे, कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर माण्हू खे मरणो आहे। पर इंसान खे कुदरत हिकु मक़सद जे लाइ पैदा कयो आहे। पाण अशरफुल मख़लूक़ात छो आहियूं, ॿी बि खोड़ सारी मख़लूक़ात, पर पाण अशरफुल मख़लूक़ात इन करे आहियूं त पाण खे जेकी ख़ुदा जी ख़ुदाई आहे उन में जेके नेमतूं आहिनि उन्हनि सभिनी खे इंसाननि जी भलाई जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे, जंहिंजे करे पाण अशरफ आहियूं। खोड़ माण्हू आहिनि जेके पंहिंजे लाइ जीअनि था, पंहिंजे औलाद लाइ जीअनि था, उन्हनि खे बार बार फिक्र आहे त मुंहिंजी मिल्कियत वधे, ऐं वॾियूं गाॾियूं वठां, वॾा प्लाट ख़रीद कयां, मरण खां पोइ उनखे यादि करण वारो कोई कोन्हे। पर हिन ग़रीब कारकुन खे तव्हां सवन जे तइदाद में अॼु यादि छो था कयो, इहो लम्हे फ़िक्र आहे, सिर्फ़ु इन करे हुनजो किरदारु हो। वज़ीर पंहिंजे पाड़े में बिजली जो को मसइलो हुजे, कंहिंजो कंहिं ग़रीब खे अस्पताल ते पहुचाइणो हुजे, कंहिंसां थाणे ते नाइंसाफ़ी थी हुजे, पाण मुतहरिक किरदारु अदा कंदो रहियो। उनजे करे संदसि विछोड़े ते न सिर्फ़ु संदसि माइट रुना, न सिर्फ़ु संदसि पार्टी जा साथी रुना, पर मां सम्झां थो त जामशोरे जा तमामु कारोबारी माण्हू, दुकानदार, हर मकतब फ़िक्र जो माण्हू उनजे रंज ऐं ग़म में मलाल हो, छो त हू हर माण्हू जे कम ई कंदड़ माण्हू, हर माण्हू सां दुख में सुख में पेर भरण वारो माण्हू। उन करे जेके बि क़ौमी कारकुन, जेके बि दोस्त हिते वेठा आहियो, पाण सभिनी खे वज़ीर तीवणे जहिड़ो किरदारु अदा करिणो आहे, तॾहिं असांखे मरण खां पोइ को माण्हू यादि कंदो। पर जेकॾहिं पाण हमेशह सॼो ॾींहुं जेके अॼु मुरवत सियासत आहे, त माण्हुनि जा माण्हू थियूं, वोटारनि जा माण्हू थियूं, पंहिंजे पीउ खे बापो न चयूं, पर को वॾेरो चए थो हुनजे पेरनि में किरी पियो, बापू आयो आहे, बापू आयो आहे, पोइ कुते वांगुरु हुनखे को यादि करण वारो कोन हूंदो। इन करे इंसान खे जुरतमंद हुजणु घुरिजे, ज़िंदा दिलि हुजणु घुरिजे, हिमत ऐं मर्दानी खे हुजणु घुरिजे, वक़्त जे मुसीबतुनि सां मुक़ाबिलो करणु घुरिजे, दुनिया जे अंदरि ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणु घुरिजे, समाज खे तब्दील करणु घुरिजे। ऐं सियासी कारकुन जो त कमु ई इहो आहे त समाज खे तब्दील कजे, ज़ुल्म नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ जिहाद कजे। ऐं थोरा माण्हू हूंदा आहिनि जेके मुआशिरे में पंहिंजो किरदारु अदा कनि, घणा माण्हू लूसपाई तरफ़ हूंदा आहिनि, कूड़ कूड़ करण में हूंदा आहिनि, पहिरें पढ़ण में जेके पंहिंजे हक़ीक़ी पीउ खे अपो कोन चवंदा, बोतार पीउ जे पेरनि में पिया हूंदा, अपो आयो आहे, साईं आयो आहे, पेरनि में पिया पवंदा, लूसपाई में हूंदा। पर जुरत वारा माण्हू, हिमत वारा माण्हू पंहिंजे किरदार जे ज़रिए सुञाता वेंदा आहिनि, जीअं अॼु वज़ीर तीवणो पंहिंजे किरदार जे ज़रिए सिंधा। पाण सभु हुनखे यादि पिया कयूं, पाण सभु हुनजी बार बार तारीफ़ पिया कयूं, सिर्फ़ु इन करे त हू हिकिड़ो किरदारु छॾियो आहे। उन करे अचो त जेको हीउ समाज ज़ुल्म नाइंसाफ़ी जे वर चढ़ी वियो आहे, बोतार की सियासत असांजा बुनियादी हक़ गज़ब करे छॾिया आहिनि, असांजी तालीम, असांजो रोज़गार, असांजूं ज़मीनूं, असांजा ॿेट, असांजूं सिहत जा ई मर्कज़, असांजा सभु जेके जिते रहूं था, गिटियूं माला
बदबूदार थी वञनि बदबूदार सियासत के तब्दील करण लाइ वज़ीर थी वञे जहिड़ो किरदारु अदा करणो पवंदो। जेकर पाण जीअण चाहियूं था ऐं पाण इन तरीक़े सां जीअण चाहियूं था त असांखे को यादि करे त पोइ हिमत जुरियत बहादुरी सां जीअणो पवंदो। पर जेकर सिर्फ़ु पंहिंजे लाइ न जीऊं ऐं इहो केरु कुझु पंहिंजे औलाद लाइ करे वञूं, मां सोचींदो आहियां त मां छा हुउसि, मुंहिंजो पीउ जॾहिं गुज़ारे हो त मूं वटि कुझु कोन हो, पंहिंजी महिनत हिमत मज़दूरी सां अॼु पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं। समाज जे अंदरि वॾा वॾा जेके पुत आहिनि उन्हनि खे चवंदा प्रगति बि थो थींदो कहिड़े। इहा जुरियत इहा हिमत असांखे साईं GM साहिब जे फ़िक्र ॾिनी आहे। असांखे साईं जलाल महमूद शाह संग मां इहा जुरियत ऐं हिमत मिली आहे त असां चोर खे चोर चवण जी जुरत कयूं था। उहो चोर केॾो बि सरदार हुजे, उहो चोर केॾो बि राज़म हुजे, उन चोर खे केतिरी बि रियासत जी पुठिभराई हासिल हुजे, पर चोर असांजे साम्हूं नज़र न खणी सघंदो, छाकाणि त हुनखे ख़बर आहे त हुन कोई कारकुन जे साम्हूं ऐं कूड़ बि न हणी सघंदुसि, धोखो बि न हणी सघंदुसि, हे मुंहिंजो चोलो मथे करे सघे थो। उन करे पाण सभिनी खे सिंध खे तब्दील करणो आहे। पंहिंजे क़ौम जे मथां जेकी मुसीबतूं आहिनि, जेके ही ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं आहिनि, जेको ही बदबूदार सियासत जे ज़रिए पंहिंजूं गिटियूं माला स्कूल अस्पतालूं रोज़गार सभु जेके तबाह थिया आहिनि उन खां निजात ॾियण लाइ पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। किरदार हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि, किरदार कॾहिं मरंदा न आहिनि। जेकर तव्हां चाहियो था असां तारीख़ में ज़िंदा हुजूं, पंहिंजे किरदार जे ज़रिए जिदोजहद कंदा रहियो, हिमत ऐं हौसले सां हमेशह तव्हां ज़िंदा रहो।